ओ ॾाढा नाज़ सजण ॾेखारी थो मूंखे मणा करे पियो मारी ओ मणा करे पियो थो मारी मूंखे मणा करे पियो मारी ज़बान न विचड़ी पवे ओ मणा करे मूंखे मारी थो मूंखे मणा करे पियो मारी हक नाज़ सजण ॾेखारी पियो मूंखे मणा करे अख न निकिरी पवे थोरो हीअं हथ खे कयां हा नाज़ सजण ॾेखारी थो मूंखे अञा ॾाढो ॻायां पर ॾाढो में सूर आहे हाय मणा करे पियो थो मारी पर मूंखे मणा करे थो मारी नाज़ सजण ॾेखारी थो मूंखे मणा करे फुरड़ी आहे यार बगल में ना पर अञा सूर थो थिए हा नाज़ करण ॾेखारी थो मूंखे मणा करे बाबा अॼु त ॾाढा सुहिणा पिया था लॻो सुहिणो आहियां तॾहिं त सुहिणो लॻा थो अड़े अञा मां सुरमो पया न शाकुर खान अदाकार लॻा शाकुर खान इहो जेको इंडिया वारो हा बाबा हिकिड़ो अर्ज़ु कयां चओ कमदार बाबा साईं इहे गुटका खाइण छॾे ॾियो थू थू थुकूं हणी हणी सॼो घर ई किनो करे छॾियो अथव अरे कमदार कॾहिं बि मूंखे गुटकनि खां न झलींदो कर छाजे करे गुटका मुंहिंजो शान आहिनि मान आहिनि तान आहिनि थाल आहिनि वट आहिनि दबकियूं आहिनि माना तूं छा थो सम्झी इहो वॾो सामान जेको आहे सम्झी इहो आहे मुंहिंजो हे गुटका कॾहिं बि इहा ॻाल्हि गुटकनि जी न करे नौकरी मां कढी छॾींदा ॿियो कंदार रखंदुसि फशरी न कर मार का पवेस अरे इहो कंहिंखे बाबा उनखे जे इहो गुटको इजाद कयो कमदार हाणे मूंखे वणी कोन थो कंदार ॻाल्हि ॿुध सही माना में पाणी चोरी थी रहियो आहे या न बिल्कुलु रईस पाणी सही नमूने सां चोरी थी रहियो आहे अरे रे निभागा वरी तव्हां आया आहियो छा अरे अरे निभागो वतायो ॿियो भेरो आयो आहे रईस मां त टियों भेरो बि ईंदुसि उहो वरी छो सॼो ॻोठ पियो पाणी लाइ तड़पे अरे चौक चंद्रा पाणी लाइ मूं ॾे कीअं था अचो अॼुकल्ह इहो मिनरल वाटर मिले पियो थो हर दुकान ते ॾेई वञो न किथे अरे थर में ॿियो किथे मां को पंहिंजे घर थो चवां बि छा उहो त तो जॾहिं वॾेरनि ज़ाया उते करे छॾियो त ग़रीब खे पीअण लाइ नन्हू चुको बि न मिलियो कंहिंखे रेस असांखे ज़मीनूं आबाद करण लाइ पाणी खपे अरे हेॾे ॻाल्हि ॿुधो वञी आबाद कयो मूं को तव्हांखे कॾहिं झलियो आहे हा रईस ज़मीनूं मिनरल वाटर सां न पर शाख जे पाणीअ सां आबाद थियूं शाख जे पाणीअ सां ॻाल्हि कीअं थो करीं को मां ॼट आहियां छा पर मुंहिंजा वॾा ॾिसी भुलिजी थो अरे आख़िर मां पढ़ियल लिखियल आहियां पढ़ियल लिखियल वताया ओ बाबा न ॼटनि जी ॻाल्हि सम्झण जी कोशिश कयो अरे कमदार ॻाल्हि ॿुध ॻाल्हि मूंखे सम्झाईंदा कोन त पोइ कीअं सम्झंदुसि रईस गुटकनि जी ॻाल्हि कबी त जल्द सम्झ में ईंदई पाणी जी ॻाल्हि तोखे सम्झ में नथी अचे छा थियो बाबा छा थियो अरे कमदार हे वतायो फ़क़ीर लाइ छा थो चवे इन करे गुट पोइ ॻीही वियुसि बाबा मुबारकूं अथव जे इहो ॻीहजे न त सभिनि जे मुंहं ते लॻे आ रईस ही वेचारा हारी आया आहिनि हिननि जे शाख में पाणी कोन्हे को हिननि खे पाणी खपे पाणी कमदार जी बाबा अरे हेॾे असां पाणी जा चोर आहियूं छा चोटीअ जा आहियूं बाबा छाड़े चोर न मुंहिंजो मक़सदु तव्हां चोरनि जा चङा मुड़ुस आहियो अरे पोइ ही त असांखे चोर सम्झी रहिया आहिनि न ओ बाबल साईं हिननि खां ग़लती थी वई आहे तव्हांखे त ख़बर आहे अॼुकल्ह चोरनि मां बि चङा मुड़ुस थी पिया अथव रेस तूं चोर हुजी या चङो मुड़ुस हुजी पर महिरबानी करे हिननि ग़रीबनि खे पाणी ॾे न त पाणीअ ते अॼु पाणी थींदो वताया ॻाल्हि ॿुध हिननि खे मां पाणी छो ॾियां ओ रईस पाणी हिननि मिसकीन हारियुनि जो हक़ आहे जीअं पंहिंजूं ज़मीनूं आबाद करे सघनि भला हिननि खे मां न ॾियां त पोइ त सवेल चयोमान त पाणीअ ते पाणी थींदो झेड़ो थींदो बादर लॻंदा ॾाढा बुछड़ा थींदो इहो छा चई इन्हनि ॻाल्हियुनि ॿुधण खां बोड़ो थी वे लॻे थो तुंहिंजे कननि जो बि इलाज कराइणो पवंदो वॾी मशीन लॻरा वॾी मशीन ॿुध असां ग़रीबनि जी बि ॻाल्हि खे ॿुध बताया ॻाल्हि अथव सही सिधी जेकॾहिं ताक़त अथव न त पाणी खणी ॾेखारियो न त वञी मरो उञ हलो ठीकु आहे त पोइ ईअं ई कबो हलो अदा हिते अंधनि गूंगनि बोड़नि जो राज आहे पंहिंजा हक़ छिनी वठिबा अचो मूंसां आयो बज जो वतायो
अरे रे कमदार इहो निभागा तो छा कयो हिनन खे इजाज़त ॾेई त वञी ताक़त सां पाणी खणो। ओ बाबल तव्हां परेशान न थियो। इरिगेशन जो इंजीनियर भी तव्हांजो यार, मुख्तियार कार सूबेदार भी तव्हांजो सलामी। ये पानी कीअं खणंदा? इनखे ताक़त आहे। मुश्ताक पटरूथ सुबह थी वई आ, चांहि पी। अम्मा मुझे वेझण लाइ पानी त रख। सद को वञई, पाणी हिते कोन्हे को घर में, शाख ते वञी विझ। अम्मा मूंखे देर थी वेंदी, मुंहिंजो संगत सां गॾु मेले घुमण जो प्रोग्राम आ। अब्बा ये मेला घुमण छॾे ॾे, पंहिंजे लाइ कुझु सोच। छा सोचा? मां त तुंहिंजी शादीअ जा ख्वाब पई थी ॾिसां। अम्मा हिन ॻोठ में का अहिड़ी छोकिरी न आहे जो मुंहिंजे हुस्न जो मुक़ाबलो करे सघे। अయ్య अब्बा रेशमा बि त सुहिणी आ। रेशमा अनपढ़ ॼटी, हुन सां शादी मां हरगिज़ न कंदसि। पोइ गुलाबा उहा त 5 दर्जा पास आ। अम्मा उन जो नक ॾिठो अथई जहिड़ो मिर्चाई पकोड़ो। भला नाज़नी ये नाज़ली इन जा ॾंद ॾिठा अथई सफ़ा मुतर के जहिड़ा, सफ़ा डाइण। पोइ शरीफ़ा सही आ। अरे अम्मा हिन डामर जे ड्रम सां शादी केर कंदो? न एतिरी बि त कारी न आहे। अम्मा जेकर तोखे एॾी सुहिणी थी लॻे न त पोइ बाबे सां शादी कराईस। वाह जो सॼण थियो आहीं, मां जे मथां पहाज थो आणी। ए मुश्ताक पुट सफ़ा असुल दिल ठारे छॾई। अहिड़ी दिल ठरी आ जो 5 कूंडा न भंग जा पिया त बि अहिड़ी दिल कान ठरे। अरे मुआ अॼु ख़बर पई आ त पोड़ो खख हूंदे बि त शादी जो पेट में सूर खयो तो वती। ए छा में पोड़ो खख आया? ओड़ी त तूं थी वई आहीं, मां त अञा जवान। बाबा तुंहिंजी शादी मां कराईंदसि, पर हिकिड़ो शर्त आ। हा चओ। मूंखे 1000 रुपया खपे। खोड़ पुट पैसा पंहिंजे मुश्ताकिरे जे लाइ, ए मां पंहिंजे बचे ताईं पैसा घोर करे छॾियां। घोर हा ही वठ। हाय मुठियस मुंहिंजो पुट मुंहिंजो दुश्मन, ऐं तूं ॿी शादी कंदे। मां ॾिसां त कीअं थो ॿी शादी करी। मां आहियां मुई जो तूं ॿी थो शादी करी। ॾिसां थी कीअं थो शादी करी। अरे मुंहिंजी प्यारी, तुंहिंजे लाइ त मां सफ़ा मरियो थो वञा। रुश्वत वठी वठी पाण खे दोज़ख जो ॿारण बणाए छॾियो अथऊं। तो लाइ सोनो सेठ ज़रूरु आणींदुसि। निभागीअ मां फासी वियो आहियां। खाई खाई कप जी गठड़ीअ जियां सुॼी पई आहे। निभागी मूंखे त ॾिठे ई नथी वञे। रुगो सोनो ताज खपे, सोनो ताज। दिलि थी चवे त ठाहो ॾेई मारे छॾियांसि। इन जाइ ते नाज़ुक नफ़ीस कुंवारी छोकिरीअ सां शादी कयां। अरे निभागा एतिरी देर करे छो आयो आहीं? साहब मां त पूरे वक्त ते पहुतो आहियां। तुम्हारी ज़ाल किथे आहे? मूं वारी ज़ाल? हा तुंहिंजी ज़ाल, ॿियो को मुंहिंजी ज़ाल? साहब मां त घर आ। अरे ज़ाल घर ऐं तूं हिते? छो साहब ख़ैर त आहे? हिन महीने जी पघार कटींदोसांइ। साहब छा पियो चवीं? मूंखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे तुंहिंजी। तोखे इन लाइ नौकरी कान ॾिनी अथऊं त तूं घर वेठो पघार खणी। मूंखे नौकरी? मूंखे त ख़बर ई कान्हे साहब। अरे नौकरी रुगो तोखे न, पर तुंहिंजी ज़ाल खे बि नौकरी आहे। साहब मुंहिंजी ज़ाल त अनपढ़ियल आहे। अरे भंगीअ जी नौकरीअ लाइ को तइलीम जो शर्त थोरी आहे। छा चई? भंगी जी नौकरी? हा तूं खमीसो वालो आहीं न, गुलाम भंगियाणीअ जो मुड़ुसु। साहिब तव्हां भुलिया आहियो, खमीसो बारो न थई। त पोइ ही केरु आहे? वाह साहब वाह, असांजे रेस गुलण गुटकाईअ खे खमीसो बालो थो चई। छा बस अथव बाबा? कुझु होश कयो बाबा, कुझु होश कयो। इन में भला मुंहिंजो कहिड़ो ॾोह? तो वारो रेस भंगियुनि वांगुरु गुटका खाई चाबा पियो ॾिए। खानदानी ज़मींदारनि वारो को लक्षण ई न अथसि। साहिब रेस त आहे खानदानी, पर कॾहिं कॾहिं मुंहिंजो गुटकनि जो शौक़ु कंदो अथई। कमदार जी बाबा साईं। अरे कमदार हल, लॻे थो त कंहिं इंजीनियर जी ऑफिस में आया आहियूं। गॾु जे तांबेले में आया आहियूं। बाबले नाराज़ न थियो, ॻाल्हि त सही आहे, पर उन पहाके ते बि त अमल कबो न। पहाको? कहिड़ो पहाको? इहो त
कम पवण ते कॾहिं खे बि पेरे पइबो आहे। रेस तव्हां विहो विहो कावड़ छॾियो। जेकॾहिं तव्हां वॾेरा ऐं ऑफिसर पाण में विढ़ंदो न त फ़ाइदो त हुन ॼटनि खे थींदो न भाउ। दारोगा वाह जो ॻाल्हि कई अथई। हिकु बुखिया जो तव्हांजा नाला ई ॾुखिया। मूंखे बि इहा ॻाल्हि तव्हांजी ॾाढी वणी। त पोइ ठाकुर पाए पाण में परची वञो न। मूंखे गुलनि खां न गुटकाई चवंदा अथव साहब। ॿाहिरि आहियूं असांजी ग़लतियुनि सलतियुनि खे न ॾिसंदा कयो। पधारी ॾींदो कर। वाह वाह जो मोला जोड़ मिलायो आहे। ॿियो वरी अल्लाह खूब गुजरेगी जब मिलके दो दीवाने बैठेंगे। अरे सर हुकुम कयो कीअं अचणु थियो आहे? इंजीनियर साहब असां वॾेरनि जो कमु आहे ग़रीबनि जो रत पियण। सम्झो ॻाल्हि खे। अच्छा अच्छा ग़रीबनि जो रत बि तव्हांजो वात ॻाढ़ो थी वियो आहे। माफ़ कजो मूं सम्झो त गुटको पिया खाओ। अड़े इंजीनियर साहब तू बि इहो साॻियो ई धंधो करी थो पोइ तुंहिंजो वात ॻाढ़ो कोन्हे। वात खोलियां छा? इहो वात खोल न अजायो हुयो वात धप कंदो ॼण चंदे जी पेती खुली पई आहे। बंदि हुजे बंदि। त पोइ कम जी ॻाल्हि कर न। ॻाल्हि ई आहे त इहे जेके जट आहिनि पाणी वठण जे लाइ कोर्ट में था वञनि। ॻाल्हि खे सम्झंदा कयो इंजीनियर साहब। भली वञनि। इंजीनियर साहब पाणी जी चोरी जो असां ते केस दाख़िल था कनि। तूं इन ॻाल्हि खे सम्झी कोन थो। अरे सर डिॼण जी ॻाल्हि न आहे। पाण ई अहिड़ो चकर हलाईंदुसि जो पाणीअ जे चोरीअ जे केस में पाण ई अंदरि थींदा। ईअं करीसि न इंजीनियर साहब। हिकु सोढल ऐं दोधल हिकु बुखिया ॿियो हिननि जा नाला ई ॾुखिया। छा ॻाल्हि आहे रेशमा? मूंखे ॾिसी एतिरो मुर्की छो रही है? उन करे मुर्की रही आहियां जो अॼु मां पंहिंजे मक़सद में कामयाब वई आहियां। मक़सद? कहिड़ो मक़सद? इहो ई जो तूं मूंसां प्यार करे ऐं पंहिंजी शादी थी वञे। तोखे कीअं ख़बर पई त मां तोसां प्यार थो कयां? 2 मील पंध करे तूं मूं लाइ मिठो पाणी भरे ईंदो आहीं। जंहिंसां प्यार कबो आहे न त उन जे लाइ कशाला कटबा आहिनि। ऐं तूं बि ॾिस मुंहिंजे लाइ कशाला करी पियो न। रेशमा सफ़ा चरी नथी। मां फ़क़ीर माण्हू सफ़ा सुञो। मुंहिंजे घर में रुगो ठिकर पियो थो ठड़के। मूंसां शादी कंदीअ न बुख मरंदीअ। मूंखे उहा बुख क़बूल आहे जेका तुंहिंजी मौजूदगी में लॻे। ॻाल्हि करणु सवली आहे पर बुख एॾी वॾी बीमारी आहे जेका चङनि भलनि जी चेल चिबी करे छॾींदी आहे। माना त तूं मूंसां प्यार नथो करीं ईअं न? मुंहिंजे दिलि में तो लाइ तमामु घणी इज़त आहे रेशमा। इज़त आहे। ॾिस रेशमा चरी नथी। वताया मूंखे न सम्झाए। जेकॾहिं तुंहिंजी शादी मूंसां न थी त पोइ छा? मां पंहिंजो पाण खे मारे छॾींदसि। घोड़ा तूं छोकिरी चरी थी वई छा? मोगी। हा तुंहिंजी मोहबत मूंखे चरियो करे छॾियो आहे। रेशमा मोहबत करणु सवली आहे निभाइणु ॾाढो ॾुखियो आहे। मां तोसां निभाए न सघां त पोइ? का बि शिकायत तोसां कोन कंदसि। पंहिंजो नसीब सम्झी वेही रहंदसि। ॾाढी का ज़ोर आवरही। चङो अमा वई आहे ने उतरा दिन ॾा चकर हुजण जे लाइ। मोटी अचे पोइ हुन सां ॻाल्हायूं। अस्सलाम वालेकुम बाबा सही। वालेकुम सलाम। आबा वे 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 दे ख़बर मुश्ताक पुट किथां पियो अची? बाबा वो जेकी रेशमा है न उन वटां पियो अचां। रेशमा? हा रेशमा। मूं हुन सां ॻाल्हि कई त तूं मुंहिंजी माउ थियणु पसंदि कंदीअ। हा तूं छा चईं? बाबा उहो त सफ़ा मुर्की पई ऐं चयोमांसि त बाबा तोसां शादी करणु थो चाहे। तूं छा चईं? बाबा मुर्की शर्माए हली वई। इन जो मतिलब त शादी लाइ राज़ी थी वई न। हा 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 इहो त ठीकु आहे पर इहा ॻाल्हि न ज़ालिम औरत सां न कजां। बाबा कहिड़ी ज़ालिम औरत? अरे इहा ई तुंहिंजी माउ। न बाबा चरियो सम्झो अथई छा? तुंहिंजी ॿी शादी कराईंदसि पोइ बि भली मां रड़ियूं करे दाहूं करे कूकू करे। ए मुश्ताक पुट अबा तूं त मुंहिंजो सॼण आहीं। ए हरू भरू मूंखे पई ग़लति फहमी पई पैदा थी। बाबा मूंखे इन ॻाल्हि जो को रंज न आहे। आख़िर तूं मुंहिंजो पीउ आहीं। जेकर कावड़ में 2 जूता आहीं त छा थी पियो? हे शल तो जहिड़ा पुट राज खे ॼमन राज खे। महिरबानी बाबा महिरबानी।
इहो पर ॿुध तूं पंहिंजी नंढी नेटी माउ सां कॾहिं मिलंदे? बाबा जॾहिं तव्हां हुकुम कयो। ॻाल्हि ॿुध, जॾहिं न वञी मिलींसि त मुंहिंजी ॾाढी तारीफ़ कजांइ, असुल एॾियूं नेकियूं कजांइ, ऐं हा सुखड़ी पाखड़ी बि ॾिजांसि। हा हा ज़रूर। ऐं हा ॻाल्हि ॿुध, ही पैसा ॾियां थो, भले दुकान तां भलो वॻो वठी ऐं खेसि ॾिजांइ। हाज़िर बाबा, हींअर ई थो वञां। वाह जो मुर्गो पातो, पीउ त छा थी पियो, इनखे बि ॾिसूंसि था। अरे सर, तूं त ॼट आहीं, पाण त पढ़ियल लिखियल आहियूं, अहिड़ो सबक़ सेखारींदासीं न जो यादि कंदा। साहब मुंहिंजी सलाह आहे त उन्हनि खे दावत ॾेई कोसो भत खारायूं न। वात में फुलकणा थी पवंदनि न त पोइ केस कीअं कंदा, ॻाल्हाए कोन सघंदा। अरे हेॾे तो ॼट खे विच में टपे ॾियण जी ज़रूरत आहे? जॾहिं असां ॿई अकुलमंद पिया था ॻाल्हायूं त तूं विच में छो थो ॻाल्हाई? अरे सर, मां अकुलमंद आहियां, ॾिस विच में किथे थो ॻाल्हायां? न साईं, तूं ॻाल्हाई कोन थो, रुगो बड़बड़ वेठो थो करी। चुप करे वेह त असां घड़ी खनि ॻाल्हायूं। अदा तूं त आहीं ऑनेस्ट माण्हू, रुशियत वठी कोन, इहा बि तुंहिंजी महिरबानी आहे जो मुफ़्त में तो पाणी चोरी कराई। ॼट जो पुटु, चवे छा थो? तव्हां कुझु चयो छा? हा हा, मूं ॿुधो पर हिकिड़े कन खां ॿुधी ॿिए मां गॾी छॾियो, छाजे करे जो हिकु बुखिया ॿियो तव्हांजा नाला ई ॾुखिया। ॾाढो सुठो कई जनरल साहब, पोइ असां हाणे हलूं? हा हा, तव्हां भली हलो, पर असांखे उमिरो त करायो न। हा हा, रुशियत वठां ई कोन, पघार मां पूरत ई कान्हे। तो जहिड़ो दोस्त मिलियो आहे, हुजत सां चवां थो त उमिरो कराए, खणी कर्ज़ तोड़ ॾे, रिटायर थी वापसि कंदोसीं। वॾो नांगन खाधो आई, रुशियत बि उमिरि जे नाले पियो थो। ऐं तव्हां कुझु चयो? हा ओइने जे करे जो हिकु बुखिया ॿियो हुननि जा नाला ई ॾुखिया। अदा मसइलो इहो आहे त रईस गुलण गुटकाई ऐं इहो जेको एरिगेशन जो इंजीनियर आहे न, इन्हनि जी पंहिंजो पाण में मिली भगत आहे, ॿई पाण में मिलियल आहिनि। ज़ाहिरी तौर ते गुलण गुटकाई असांखे ॾिसण में मश्किलो थो लॻे, पर आहे वॾो सियाणो माण्हू, बाबा ला माण्हू थो ला। सचो ई बताया, निभागो ॻाल्हियुनि में त वठी कोन थो ॾे। जॾहिं न पुलिस छिकींदसि, पाणे तोते खे ॿोलींदो ऐं सभु ॾोह पासींदो। सोढल पुलिस खे मथां खां सिफारिश थियल आहे, इहा गुलण गुटकाई में हथ कोन विझंदी। इन जो मतिलबु त माना चुप करे वेही रहूं? न न न, चुप करे कोन वेहबो, खणो कोडरूं, पंहिंजे वक़्त ऐं हिसे जो पाणी हथ कयो, ज़मीनूं आबाद कयो। बताया जे झेड़ो थी पए त पोइ? बाबा साईं पंहिंजो हक़ वठंदे जे झेड़ो थी पियो त झेड़ो कबो। बताया ॻाल्हि त सही कई अथई, पर समझी वियुसि, तव्हां ड्रिजो था, तव्हांखे खौफ़ आहे, इन्ही जे करे तव्हांजे पाणी ते कब्ज़ो आहे। ड्रिजियूं कोन था बताया, पंहिंजे हक़ लाइ वणंदासीं। त पोइ कयो बिस्मिल्लाह, खणो कोडरूं, वरी पाणी भरायो। ॿुधो नथो त हिमथे बंदा मददे ख़ुदा। असां वाइदो था कयूं, अहिड़ी जे हिमत कंदो न त कॾहिं बि तव्हांजो फसुल न सुकंदो, न पाणी जे ढुक जे लाइ तव्हां उञ मरंदो। इन जो मक़सदु त कूह खे खुटीअ खयो आहे जो शिकारनि जा घर ॻोल्हिया अथऊं। ॾिसां कीअं था पाणी वराइनि। मुंहिंजो नालो बि कमदार गुलामू आहे, गुलामू। हाणे ई तुंहिंजी रेस खे ॿुधायां, कमु पटियां। थकल आहियां, सॼो ॾींहुं ॿनियुनि ते थो वञा, ज़ोर ॾे। शाबाश, ज़ोर बि तुंहिंजा भला आहिनि, बहितरीन। भाॻो धप त केॾी आहे, लॻे थो सालनि खां वितो ई न आहे। हेल धप अथसि। अरे निभागा ॾींहं में 2 चकर विझंदो आहियां, सुबुह जो थामन वारो जेको साबुण आहे इन सां
वेतो ना है तो के वडी धप दी अचे तू तो सुर सेंटू आयो तो वती बाबा बाबा मूं कुझु बि कोन चयो। अरे हेडे मुंह मां तो के धप त अचे पई थी न साईं न कुछ जो के न कम जो हरू भरू थी तो मां धप अचेसि न त तव्हां में त गुलाब जहिड़ी खुशबू आहे। वाकई सच पियो थो चवीं। हा बाबा हा सच। पोइ जेको तोवारो नका इन्हे खे मुंहिंजी धप छो थी अचे छा कंहिं भाउ खां उधारो वठी आयो आहीं छा इहो नक? उहो त बाबा अर्ज़ु कयुमि न त न कुछ जो के न कम जो इहो कंहिं कम जो न आहे न पोइ इन्हे खे कटाए छॾ इन जाइ ते को निम जो ॾंदण हयो त बूथ ते। बाबा पोइ अच त ॿई गॾिजी थाली नकु कपरायूं। अरे हेॾे आऊं वॾेरो आहियां ऐं मूंखे नक कटराइण जी ज़रूरत ई कान्हे इहो कमु तूं वञी कर। हा बाबा हा वाकई तव्हांजो नकु त स्टील जो आहे कटिजी बि कोन सघंदो। तूं मूंखे सच थो चवीं तूं रे केरु थींदो आहीं? हा अॼु मां तोखे न छॾिया अहिड़ा पादर हणंदो साईं सच थो चवीं मुड़ साईं मोतबर बी अॼु कुटी थो साईं पादर अहिड़ा खाईंदो हा मूंखे मां तव्हांखे कीअं थो पादर छो कयां। अरे हेॾे अरे अरे कमदार खे पादर लॻी वियो छा? रेस मारे विझी कमदार खे मोचड़े सां मूंखां न केरु छा जी वठे थो त ॿुधाईंदोमांसि त रेस मारियो आहे किने कमदार खे सुबुह पादर सां। अरे नवाज़ू तूं असांजो यार आहीं पग मट बाबो तुंहिंजियूं वॾियूं नेकियूं कंदो हा त नवाज़ू तमामु भलो माण्हू त इन जो ख़्यालु कजां बाबे जो बि यार आहीं हाणे तूं वञी मूंते शाह जूड़ी मूंखे फासाईंदे ईअं न कर यार नवाज़ो। पंहिंजो ई दोस्ती बाबो तुंहिंजी नेकी कंदो आहे बाक़ी पघार खां अंगूठो। ठीकु आहे का ॻाल्हि कान्हे पघार खोड़ पघारूं तुंहिंजे लाइ ऐं सिर बहादुर आहे पघार छा पर हिकिड़ो मुंहिंजो कमु कर नवाज़ू यार। कहिड़ो कमु? ऐं कमु इहो आहे इहो लाश खणी जे म्युनिसिपल वारा किचरे खे ॿाहिरि उछड़ींदा आहिनि न ईअं हिनखे ॿाहिरि कंहिं किचरे में उछलिया यार कर महिरबानी। उतार इहो कमु त मां ज़रूरु कंदुसि इन किने कमदार मां जान छुटी पवंदी।